सरदार साहब मां थाने मां तो ॻाल्हायां। फेर त आहे न, इहो घबरायल छो थो ॻाल्हाई? ख़बर ई अहिड़ी आहे। भला का ख़ासि ॻाल्हि आहे छा? ख़तरनाक ख़बर आहे। ख़तरनाक? अव्हांजो सौट शहबाज़ खान हो न? हा बिल्कुलु हुयो। क़त्ल थियो हो? हा थियो हो। इन केस में अव्हां बि जवाबदार हुयो। पर इहो केस त ख़ारिज कराए छॾियो हो मूं। फाइल न थियो, लावारसीअ में बंदि थी वियो हो। हाणे ॿी टे के छॾ, इहो ॿुधाए त मूंखे करिणो छा आहे? पंहिंजी ज़मानत गिरफ़्तारीअ खां अॻु मंज़ूर कराए। ज़मानत? जी हा। तेसी ताईं एहतियात कयो, छो जो मातल कोरट सगोरीअ वारंट कढिया आहिनि। वारंट? बिना देर जे ज़मानत जो बिलो कयो, न त पुलिस खुद तारुक में अची वेंदी, न त SSP साहब जे चवण ते पुलिस पहुची वेंदी। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं SSP साहब? वरी तहरक कोरट सगोरीअ खेसि बाउंड कयो आहे। ठीक मां सम्झी वियुसि। मुखबिरी करण जी महिरबानी। हाणे ईअं कर, इहे मूंखे कागज़ पहुचाए। ठीकु आहे साईं, मां कागज़ कमदार वटि पहुचाए वेंदुमि। ठीकु आहे, भली कमदार वटि छॾे वञ। पर मुंहिंजी पारत अथव। SP जेको साह खयों सो खयों। सच चवंदा आहिनि, खून जी खतूरी कॾहिं लिकंदी न आहे। पर जेकॾहिं वरी बि ज़ाहिर थी पई न, त मिटीअ जो ढिग मथां विझी वरी लेटे छॾींदोमांसि कोन। अरे कमदार, हजे छो तो सरकाए विधो थी? साहब मूं कुझु बि कोन कयो आहे। मूं किथे चयो आहे त तो कुझु कयो आहे? त पोइ पुठियां छो पियो आहे? कागज़ ॼणा आरे सघे। मार ख़ुदा जी पवई, साहब कुझु हुई ॿुधाई था त कागज़ ॼणा आहिनि। कमदार तूं बीठे ई कोन, हाणे स्कूटर जे तेल जा पैसा ॾे त मां वञा। अरे मूंखे किथे आहे तेल जो तोखे जा? पाण सां तेल गॾु खणी घुमंदो या छा? चङो ठीकु आहे, तूं नथो ॾे त मां सरदार खां पाण ई वठंदुसि। ही वठु कागज़, सरदार खे ॾिजांइ। पर हिन में आहे छा? वारंट ऐं कोरट जा कागज़ आहिनि। वारंट? हा, सरदार जे गिरफ़्तारीअ जा वारंट थी। जल्दी पहुचाएसि त ज़मानत कराए, न त रेस थी वेंदुई जल्दी गिरफ़्तार। सरदार साईं जी गिरफ़्तारी? ठीकु आहे, ओके, मां हाणे हलां थो। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।